खैरपुर लॻ ॻोठ बादलापुर में खजीन जे ठेकेदार अली गुल घांगरो जी 7000 टुअनि में 100 मण काठीअ जे मुॾ खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि मुॾ में पियल समूरा टोटा ऐं काठियूं सड़ी राख थी वयूं। ठेकेदार अली गुल घांगरो अवामी न्यूज़ जे रिपोर्टर खे दाहींदे चयो त अॼु ॾींहुं ॾिठे जो मदरसे वारे पासे खां मुंहिंजे टुअनि खे को शरपसंद माण्हू बाहि ॾेई साड़े वियो आहे। बाहि जा शोला ॾिसी असीं हिते पहुता आहियूं। बर वक़्तु टाउन कमेटी खे इतला कयो। फायर ब्रिगेड वारी गाॾी पहुती आहे। बाहि विसाइण वारो अमल जारी आहे, पर मुंहिंजा लखे रुपयनि जा टुआ सड़ी राख थी विया आहिनि। हुन सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त जांच करे मूं सां इंसाफ़ करे मुंहिंजी माली सहायता कई वञे। हुन चयो आहे त असीं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण बाहि विसाइण में मसरूफ़ आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।